फ़सुल ॿियो ख़ौफ़नाक गेंडो। जॾहिं असीं सिंधु दरिया जेको पंजाब मशहूरु आहे पार करे हिकिड़े घाटे जंगल में घिड़ियासीं जितां रस्तो थे लंघियो त उते ओचितो असां गेंडो ॾिठो। हीउ हैरान रंग जो कारो ऐं वॾे जिस्म वारो थींदो आहे। हिन जो मथो तमामु वॾो थींदो आहे। किन जो मथो वॾो किन जो नंढो पिणु थींदो आहे। उन लाइ हिकु मिसाल मशहूरु आहे त करदन सर भी बदन। हीअ जानवर हाथी खां नंढो थींदो आहे पर हुन जो मथो हाथी जे मथे खां घणो वॾो थींदो आहे ऐं ॿिन्ही अखियुनि जे ठीक विच ते पेशानी जे मथां हिकु सिंग थींदो अथसि जंहिंजी डिघाई 3 हथ ऐं वेकराई हिकु गिराट खन थींदी। जॾहिं उहो गेंडो झंगल मां निकितो तॾहिं उन जे साम्हूं हिकु सवार अची वियो। गेंडे घोड़े ते हमिलो कयो ऐं पंहिंजो सिंग अहिड़ो त ज़ोर सां हयाईं जो सवार जी सॼी रान चीरजी पई ऐं हू धू वञी ज़मीन ते किरियो। उन बैदि उहो गेंडो झंगल में ईअं गुम थी वियो जो वरी उन जो किथे पतो बि कीन पियो। उन ई रस्ते सां हिकु ॾींहुं असुर जी निमाज़ खां पोइ वरी ॿिए दफ़े मूं गेंडो ॾिठो जो उन वक़्तु गाह चरी रहियो हो। असां उनखे मारण जो इरादो कयो पर हू भॼी वियो। उन बैदि हिकु दफ़े असां बादशाह जी सवारी सां गॾु हुआसीं ऐं झंगल मां वञी रहिया हुआसीं त वरी बि मूं गेंडो ॾिठो। बादशाह हाथी ते सवार हो ऐं मां पिणु हाथीअ ते वेठल हुअसि। सवार ऐं प्यादा गेंडे खे यकदमि घेरे में वठी आया ऐं उनखे मारे विधऊं। पोइ संदसि सर कपे कैंप में खणी आया। पोइ असां सिंधु नदीअ खां 2 ॾींहं पंधु करे अची जनालीअ जे शहर पहुतासीं। हीउ सिंधु नदी जे किनारे ते हिकु वॾो ऐं सुहिणो शहर आहे ऐं मंझसि वणंदड़ बाज़ारियूं आहिनि। हिन शहर में सूमरा क़ौम जा माण्हू आबाद आहिनि जेके क़दीम ज़माने खां हिते रहंदड़ आहिनि। जीअं सिंध जी फ़तेह में मोरख लिखनि था त हिजाज बिन यूसुफ जे वक़्त में सिंध फ़तेह थी त हिननि जा वॾा हिन शहर में रहंदा हुआ। शेख रुकनुद्दीन बिन शेख शमसुद्दीन बिन शेख बहाउल हक़ ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह मूंखे ॿुधायो त संदसि पड़ ॾाॾो मोहम्मद इब्न कासिम कुरैशी फ़ातिह सिंध जे उन लश्कर में मौजूदु हो जेको हिजाज बिन यूसुफ इराक़ खां मोकिलियो हो। पोइ हू हिन मुल्क में तरसी पियो ऐं हिन जो औलाद वधी वियो। हीअ शेख रुकनुद्दीन उहो आहे जंहिं जे बारे में मूंखे शेख बुरहानुद्दीन एराज इस्कंदरिया जे शहर में चयो हो त तूं उन सां मिलंदे। हीअ सूमरा क़ौम जा माण्हू कंहिं सां बि गॾु कीन खाईंदा आहिनि ऐं जॾहिं बि हू खाईंदा आहिनि तॾहिं को बि शख़्स हिन जे तरफ़ां ॾिसण जी जुरत करे कीन सघंदो आहे। हू पंहिंजी क़ौम वारनि खां सवाइ ॿिए कंहिं सां बि माइटी कीन ॻंढींदा आहिनि। उन ज़माने में संदसि सरदार विनार नाले हिकु शख़्स हो जंहिंजो अॻिते हली बयानु कंदुसि। उन बैदि शहर जनालीअ खां कूच करे असीं शहर सेविस्तान में अची पहुतासीं। हीउ हिकु वॾो शहर आहे ऐं अहिड़े हिकु रेगिस्तान में आबाद आहे जिते किरड़ खां सवाइ ॿियो को बि वण कोन आहे। हिन जी वाह जे किनारे ते सवाइ गिदरनि जी पोख जे ॿी का बि शइ पोखी नथी सघिजे। हिन शहर जा माण्हू जोअर ऐं जलबान जंहिंखे मशनक बि चवंदा आहिनि जी मानी ठाहे खाईंदा आहिनि। हिते मच्छी ऐं मेंह जो खीर जाम मिलंदा आहिनि। हिते जा माण्हू इस्कनकोर पिणु खाईंदा आहिनि। हीउ जानवर पेरनि ते हलंदो आहे ऐं गोह जहिड़ो थींदो आहे पर उनखे पुछ कीन थिए। हितां जा माण्हू उनखे वारी मां खोटरे कढंदा आहिनि ऐं उनजो पेट चीरे गंद साफ़ करे उनमें ज़ैफ़रान जे बदिरां करकम याने ज़रदचो हेठि भरे पोइ खाईंदा आहिनि। मूं उन जानवर खे असुल कीन खाधो छो त ॿियनि खे खाईंदो ॾिसी मूंखे ॾाढी नफ़रत ईंदी हुई। जॾहिं असीं शहर में पहुतासीं तॾहिं गर्मी तमामु घणी हुई। उन करे मुंहिंजा दोस्त घणो करे नंगा रहंदा हुआ ऐं हिकु वॾो रूमाल पाणी में भिजाए लंगोट करे ॿधंदा हुआ। अहिड़ी तरह ॿियो रूमाल वरी कुल्हे ते रखंदा हुआ। पोइ थोरी देरि खां पोइ जॾहिं उहे रूमाल ख़ुश्क थी वेंदा हुआ तॾहिं उन्हनि खे वरी अॻे वांगुरु भिजाए ढकींदा रहंदा हुआ। हिन शहर जो ख़तीब जामे मस्जिद जो इमाम शेबानी आहे जंहिं मूंखे अमीरुल मोमिनीन उमर बिन अब्दुल अज़ीज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो उहो परवानो ॾेखारियो जो संदसि ॾाॾे खे ख़तीब थियण वक़्तु मिलियो हो। हीउ परवानो उनजे ख़ानदान में पुश्त बेपुश्त हलियो थो अचे ऐं उन ते हीअ इबारत लिखियलु आहे हाज़ा मान अमर बिही अब्दुल्ला अमीरुल मोमिनीन उमर बिन अब्दुल अज़ीज़ बिन फुलां। उन ते तारीख़ तहरीर सन 99 हिजरी लिखियलु आहे। हिन ख़तीब जो चवणु हो त इहे अखर ख़ुदि ख़लीफ़े जे हथ जा लिखियलु आहिनि। हिन शहर में मूंखे हिकु उमिरि रसीदा शख़्स शेख मोहम्मद बगदादी नाले मिलियो जेको उस्मान मरवंदी जी ख़ानकाह में रहंदो हो ऐं कंहिं शख़्स मूंखे ॿुधायो त हिन शेख जी उमिरि 140 वरिय खां बि मथे आहे ऐं हू ख़लीफ़े मोतसिम बिल्लाह अब्बासियुनि जे आख़िरी ख़लीफ़े जे क़त्ल थियण वक़्तु जॾहिं हिन खे हलाकू ख़ान बिन चंगेज़ ख़ान मारियो
मारायो हो बगदाद में मौजूद हो। ही शख्स हेतिरी उमिरि हूंदे बि जिस्म में काफ़ी मज़बूत हो ऐं चङी तरह सां घुमी फिरी थे सघियो। हिन शहर में सूमरा क़ौम जो सरदार 29 अमीर विनार या उन्नड़ ऐं अमीर केसर रूमी रहंदा हुआ। उहे ॿई सुल्तान जा ताबेदार हूंदा हुआ ऐं उन्हनि वटि अटकल 1800 सवार हुआ। हिन ई शहर में रतन नाले हिकु हिंदू काफ़िर पिणु रहंदो हो जो हिसाबनि ऐं लिख पढ़ में माहिर हो। पोइ हू किन अमीरनि सां गॾिजी हिंदुस्तान जे बादशाह सुल्तान महमद शाह तुग़लक वटि वियो। बादशाह खेसि पसंदि करे संदसि नालो सिंध सरदार रखियो ऐं खेसि उन मुल्क जो हाकिम बणाए सेवण ऐं उन जा पुरगणा जागीर तौरु अता करण सां गॾु खेसि सभई मर्तबा जहिड़ोक लकारा झंडो ऐं ॿियूं सभु उहे निशानियूं जेके वॾनि अमीरनि खे ॾिनियूं वेंदियूं आहिनि अता कयूं। हिन जे हिते पहुचण ते विनार उन्नड़ ऐं केसर खे हिकु हिंदूअ जी इतायत करणु मुश्किल मालूम थी। सो संदसि क़तल करण जो मंसूबो सटियाऊं। संदसि अचण खां थोरा ॾींहं पोइ खेसि हाल अहवाल मालूम करण लाइ शहर जे आसपास में निकिरण जी सलाह ॾिनऊं जंहिं ते हू साणनि गॾु निकितो। राति जी ऊंदाही थियण ते वठी महल में शोर खड़ो कयाऊं ऐं चवण लॻा त उन ते कंहिं शींहुं हमलो कयो आहे। पोइ उन हिंदूअ जे तंबू ते काही विया ऐं खेसि क़तल करे छॾियऊं ऐं शहर में मोटी अची उते जेको सुल्तान जो माल हो तंहिं ते कब्ज़ो कयाऊं जो 12 लख दीनार ऐं मथाइन विनार उन्नड़ खे पंहिंजो सरदार बणाए खेसि मलिक फेरोज़ जो लक़ब ॾिनऊं। हिन समूरो माल लश्कर खे विरहाए ॾिनो। पोइ पंहिंजे कबीले खां परे हुजण करे अची खेसि ड्रिप वरायो। सो जेकी साणसि मिट माइट हुआ तन सूदो निकिरी पंहिंजे कबीले ॾांहुं हलियो वियो। बाक़ी बचियल लश्कर केसर रूमीअ खे पंहिंजो सरदार बणायो। उहा ख़बर वञी सुल्तान जे ग़ुलाम इमादुल मलिक सरतेज़ खे पहुती जो उन्हनि ॾींहनि सिंध जो अमीरुल अमरा हो ऐं मुल्तान में रहंदो हो। हू लश्कर गॾु करे खुश्की ऐं सिंधू नदी रस्ते तयारु थियो। मुल्तान ऐं सेवण जे विच में 10 ॾींहनि जो पंधु हो। केसर हिन जे मुक़ाबले लाइ निकितो ऐं लड़ाई लॻी जंहिं में केसर ऐं संदसि लश्कर बुरी तरह शिकस्त खाई वञी शहर में किले बंदि थिया। हिन इमादुल मलिक हिननि जो घेरो कयो ऐं मंजनीकियूं इस्तेमालु कयाऊं जंहिं करे घेरो वधीक सख़्तु थियो। आख़िर 40 ॾींहनि खां पोइ उन्हनि अमान घुरियो जंहिं ते हिन खे अमान ॾिनो। पर जॾहिं वटसि हाज़ुर थिया तॾहिं साणनि वाइदे ख़िलाफ़ी करे संदसि माल ज़ब्त करे उन्हनि जे क़तल जो हुकुम ॾिनाई। पोइ हर रोज़ उन्हनि मां चूंड करे किन खे क़तल कराईंदो हो ऐं किन जूं खलूं लहराए उहे खलूं बोह सां भराए किले जे दीवार ते लटकाईंदो हो जंहिं करे किले जे अक्सर हिसे ते उहे खलूं लड़कंदियूं हुयूं जिन खां ॾिसंदड़ दहलजी वेंदा हुआ। उन्हनि जूं सिसियूं वरी विच शहर में गॾु करायूं हुयाईं जेकी हिकु टकरीअ वांगुरु पे लॻियूं। आउं हिन शहर में हिन वाक़े खां पोइ वञी उते जे हिकु वॾे मदरसे में रहियो हुउसि ऐं उन जी छित ते सुम्हंदो हुउसि। जॾहिं राति जो जाॻंदो हुउसि तॾहिं राति जो उहे लड़कायल खलूं ॾिसंदो हुउसि जिन खां दिलि परेशान थींदी हुई ऐं मदरसे में टिकण दिलि खे न वणियो। तंहिं करे उतां ॿिए हंधि हलियो वियुसि। अलाउद्दीन मलिक फसीउद्दीन खरासानी काज़ी राति जो हिकु फाज़िल फ़क़ीह मौलवी हो। थोरो अर्सो अॻु हू बादशाह जी मुलाज़िमत लाइ पंहिंजे वतन मां हली आयो हो। बादशाह हिन खे लाहड़ी सिंध में उन जे इलाइक़े समेत जागीर में ॾेई छॾी हुई। हू पिणु सरतीज़ जी मदद लाइ पंहिंजो लश्कर वठी आयो हो। हू पंहिंजो साज़ो सामान सिंधू नदी रस्ते 15 जहाज़नि में खणी आयो हो। उते मूं पिणु हिन सां लाहड़ी वञण जो इरादो कयो। हाशिए खां हेठि मुतरजिम पढ़ंदड़नि जी सहूलियत लाइ वधीक तफ़सील ॾिना आहिनि। हिकु करकरदन अरबी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे गेंडो। ही 2 क़िस्मनि जो थींदो आहे, हिकु सिंग वारो ॿियो 2 सिंगनि वारो। 2 सिंगनि वारो सोमात्रा ऐं जावा में ॾिसण में ईंदो आहे ऐं कॾहिं चिटा कांग ऐं बर्मा में पिणु नज़र ईंदो आहे। हिकु सिंग वारो घणो करे अफ्रीका में थींदो आहे पर कॾहिं बिरहमतरा नदी जे किनारे ते बि ॾिसण में ईंदो आहे। घणो करे ही जानवर गब ऐं धुबण वारनि हंधनि ते रहंदो आहे। वॾे मथे ऐं सिंग जी डिघाई ऐं वेकराई बयानु करण में इब्न बतूता मुबालगो कयो आहे। उन में को शक कोन्हे त उन जे जिस्म जे मुनासिबत खां उन जो मथो वॾो थिए थो पर उन जो मथो हाथी जे मथे खां कॾहिं वॾो कीन थींदो आहे। उन जी खल जेका कारी ऐं थुली थींदी आहे त मां तिखो खंजर या चाकू लंघी कीन सघंदो आहे। उन जे करे उन जी खल मां ढालूं ठाहियूं वेंदियूं आहिनि। मुतरजिम हिन शहर जो हिन वक़्तु पतो न आहे त किथे आहे पर गब साहब जी तहक़ीक़ात मूजिबि उहो शहर ज़रूरु सखर रोहड़ी जे विच ते ॿधल हूंदो आहे जो हिन वक़्तु ख़तम थी ज़बून हालत ते पहुची वियो आहे। मुतरजिम शेख बुरहानुद्दीन एराज इब्न बतूता खे इस्कंदरिया मिस्र में मिलियो हो ऐं खेसि ॿुधायो आहे त सिंध में हू शेख रुकनुद्दीन सां मिलंदो। हिन पेशनगोई जो सचो बयानु इब्न बतूता जो सफ़र हिसे पहिरियों में आयल आहे। मुतरजिम
ॿियो इब्न बतूता जो मतिलबु ॼाम उन्नड़ आहे। अरबी में उन्नड़ खे विनार करे लिखियो वेंदो आहे। मुतरजिम हिकु सेंवां जे भरिसां अड़ल वाह आहे जंहिं जे किनारे ते गिदरा ऐं छायूं पोखियूं वेंदियूं आहिनि। इब्न बतूता बि शायदि सेंवां जा गिदरा ऐं छायूं ॾाढा पसंदि कया हुआ जो उन्हनि जो बयानु ख़ासि तरह सां कयो अथई। हिन वक़्त त सेंवां चङो आबाद आहे ऐं काफ़ी वण बि उते मौजूदु आहिनि। बाक़ी शायदि उन वक़्तु ईअं हुजे जीअं इब्न बतूता ॿुधाए थो त रेगिस्तान आहे, वणनि जो नालो ई कोन्हेसि। बाक़ी जाबलू पासो हुजण करे वारी हिन वक़्तु बि हिते जाम आहे ऐं गर्मी में बि उहा ई बदस्तूर हिते मौजूदु आहे। मुतरजिम इस्कनकूर रेगमाई गिलोरी। मुतरजिम मोहतसिम बिल्ला अब्बासी ख़लीफ़े में आख़िरी ख़लीफ़ो थी गुज़रियो आहे। सन 656 हिजरी में हलाकू ख़ान चंगेज़ ख़ान जे पुट हिन खे खथीअ में वेड़ाए धिकनि सां माराए छॾियो हो। तारीख़ुल ख़ुलफ़ा में क़तुल ख़लीफ़तुर रफ़ा लिखियलु आहे, याने हिन खे लतूं हणाए मारियईं। हिन ख़लीफ़े ते बगदाद जे ख़लीफ़नि जी हुकूमत जा 520 सालनि खां हली थे आई ख़तम थी। मुतरजिम डॉक्टर साहब उमर बिन मोहम्मद मरहूम जी तहक़ीक़ात मूजिब इब्न बतूता हिते भुल कई आहे ऐं विनार या उन्नड़ समन जे ख़ानदान मां हो, पर उन्हनि वक़्त खे सामरा यानी सूमरनि जो सरदार मुक़ररु कयो हुआ। हितां मालूम थिए थो त उन ज़माने में सूमरा तोड़े समा दहली जे बादशाह जे हथ हेठि हुआ। सुल्तान जो लफ़्ज़ हिते सुल्तान महमद शाह तुगलक ॾांहुं इशारो आहे। मुतरजिम लाहड़ी बंदर ही ठटे ज़िले में ॻोठ आहे जंहिंखे हाणे शाह बंदर जे नाले सां सॾियो वञे थो। इब्न बतूता जे वक़्तु हीअ बंदर सिंध में वॾो बंदर करे लेखियो वेंदो हो। अबुल मक़तल इन बंदर जी आमदनी 1,29,000 लिखी आहे ऐं 18वीं सदी जे आख़िरी ताईं ईस्ट इंडिया कंपनी जे हिकु तिजारती कोठी बि उते मौजूदु हुई। मथियुनि ॻाल्हियुनि मां साबित आहे त हीअ बंदर कंहिं वक़्तु तमामु मशहूरु हूंदो हो। मुतरजिम